वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की भिट शाह अहमद भिटाई की दरगाह से हाज़िरी भरी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात लाइ वञी रहियो आहे। वॾे वज़ीर जो चवण हो बिलावल सिर्फ़ सिंध न पर सॼे पाकिस्तान लाइ ॻाल्हाईंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मखदूम जमील ज़मान जी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ न आहियां। पंजाब ऐं सिंध जा वॾा वज़ीर आम्हूं साम्हूं न आहिनि। वफ़ाक़ सिंध में का बि मोटरवे नाहे ठाही। वॾे वज़ीर जो इहो चवण हो सिंध में बदअमनी ते घणे भाङे कंट्रोल अची वियो आहे। केतिराई धाड़ियल पकड़िया या मारिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण हो कराची में स्ट्रीट क्राइम घटिजी वियो आहे। वॾे वज़ीर जो चवण हो त जेके सिंध हुकूमत रोड ठाहिया उहे बि सभिनी ॾिठा आहिनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की भिट शाह अहमद भिटाई की दरगाह से हाज़िरी भरी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात लाइ वञी रहियो आहे। बिलावल सिर्फ़ सिंध न पर सॼे पाकिस्तान लाइ ॻाल्हाईंदो। वॾे वज़ीर वधीक चयो त मखदूम जमील ज़मान की ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां। पंजाब ऐं सिंध जा वॾा वज़ीर आम्हूं साम्हूं न आहिनि। अहम ख़बर मां शेयर कर रही आहियूं। वफ़ाक़ सिंध में का बि मोटरवे नाहे ठाही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो त सिंध में बदअमनी ते घणे भाङे कंट्रोल अची वियो आहे। केतिराई धाड़ियल पकड़िया विया या मारिया विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर वधीक चयो त कराची में स्ट्रीट क्राइम घटिजी वियो आहे।